दादूमान नदीम शाहन की रिपोर्ट शामिल कंदासीं त साफ़को कर्ज़ ॾियण वारी बैंक अमले जे नाजाइज़नि ख़िलाफ़ गुलज़ार कॉलोनी जे रहवासी पोरियत इंसाफ़ अली कमरानी बिन मौसूम पुटनि समेत दादू प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दायो आहे त 3 महीना अॻु मुंहिंजी घरवारी मुसम्मात वज़ीरा साफ़को बैंक में 40,000 रुपया लोन वरितो जेको 1 महीनो अॻु वफ़ात करे वई आहे। हाणे साफ़को बैंक जो एरिया मैनेजर ऐं ॿियो अमलो रोज़ मुंहिंजे घर अची धमकियूं ॾेई रहियो आहे त तूं वो बिल प्यार। एरिया मैनेजर मुझे चोटी 100 रुपया किस्त प्यार बाकी लोन माफ़ कंदासीं। जॾहिं मां पैसा खणी साफ़को बैंक पहुतुसि त एरिया मैनेजर ऐं ॿियनि मूंखे धमकियूं ॾिनियूं त लोन पूरो प्यार न त तोते केस दाख़िल कराए कयो वेंदो। हिन चयो त मां ग़रीब ऐं मिसकीन माण्हू आहियां, मज़दूरी करे पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र कंदो आहियां, लोन किथां ॾियां। हिन हालातियुनि खां मुतालबो कयो त रहियल किस्तूं माफ़ कयूं वञनि।